أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل أطيعوا الله والرسول فإن تولوا فإن الله لا يحب الكافرين صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत ऐं उन जे ताबेदारीअ सां गॾोगॾु अल्लाह तबारक व ताला जे मोहब्बत जो छा मयार ऐं अंदाज़ आहे उनखे बयानु फरमायो। अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला ख़ुदि कंहिंखे पसंदि कंदो आहे ऐं यहूदियुनि ऐं नसारनि जो चयो हो त नहनु अबनाउल्लाह व अहिब्बाहु, असां अल्लाह तबारक व ताला जा नऊज़ बिल्लाह पुट आहियूं, दोस्त आहियूं, पसंदि कंदा आहियूं। त पोइ इन बुनियाद ते हू चवंदा हुआ त असांखे सज़ा कोन लॻंदी। हा जे सज़ा लॻी बि त चंद ॾींहं 7 ॾींहं या 40 ॾींहं असांखे सज़ा कोन मिलंदी, छो त अल्लाह ताला जा पंहिंजा आहियूं, नऊज़ बिल्लाह वेझ आहियूं। एॾो वॾो लफ़्ज़ चई छॾियूं अबनाउल्लाह, अल्लाह ताला जा पुट आहियूं, नऊज़ बिल्लाह व अहिब्बाहु, ऐं उन जा प्यारा आहियूं, महबूब आहियूं। त पोइ अल्लाह तबारक व ताला इन्हनि समूरनि ख़दशनि खे अॼोकिन आयतुनि जे अंदरि रद्द कंदे बयानु फरमायो आहे। अल्लाह तबारक व ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो त सुहिणा नबी, जीअं तो उन्हनि खे इहा ॻाल्हि कई आहे न त जे तव्हां अल्लाह ताला जे ज़ात सां ताल्लुक़ क़ाइमु करणु चाहियो था, रब सां मुहबत करणु चाहियो था, त सुहिणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ताबेदारी कयो। तव्हांजी दावा हुज़ूर जे ताबेदारीअ सां ॿधल आहे। जेतिरी दावा तव्हांजी हूंदी ओतिरी तव्हांजे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी ॾिसबी। पोइ जे तव्हां पंहिंजे दावा सां गॾु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा मुकमल ताबेदार आहियो त पोइ चवंदासीं त हा वाक़ई तव्हांजी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुहबत बि आहे, अल्लाह ताला जे ज़ात सां मुहबत बि आहे। पर जेकॾहिं तव्हांजे अंदरि ताबेदारी कोन्हे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं दावा वॾी था कयो त पोइ इहा दावा तव्हांजी ग़लति आहे, छो त तव्हांजे दावा खां पोयां तव्हांजी ताबेदारी लभे ई कोन थी। चवणु हिकिड़ी अलॻि शइ आहे, करे ॾेखारणु हिकिड़ी ॿी शइ आहे। त पोइ अल्लाह ताला ॼण त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो सुहिणा इहो ऐलान कयो आहे न तो, त पोइ हाणे हिकिड़ो ॿियो ही बि ऐलान कर, क़ुल अतीउल्लाह व रसूल, चए न त अल्लाह जी बि इताअत कयो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि इताअत कयो। फ़इन तवल्लऊ, पोइ जेकॾहिं तुंहिंजे ॻाल्हि खां फिरी विया, इताअत नथा कनि, ॿई शयूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत जेकॾहिं नथा कनि, फिरी था वञनि, पोइ ॿुधाए छॾे न त अल्लाह ताला फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन, अल्लाह तबारक व ताला अहिड़नि मुनकिरनि खे, इनकार कंदड़नि खे पसंदि न कंदो आहे। ऐं हुननि छा चयो त नहनु अबनाउल्लाह व अहिब्बाहु, असां अल्लाह ताला जा प्यारा आहियूं, अल्लाह ताला जा नऊज़ बिल्लाह पुट आहियूं। अल्लाह से फरमायो त अहिड़नि मुनकिरनि खे मां पसंदि ई कोन कंदो आहे। हू चवनि था असां अल्लाह जा प्यारा आहियूं, अल्लाह से फरमाए थो जो मुंहिंजे नबीअ जी इताअत कोन अथनि त मूंखे खपनि ई कोन था, लिहाज़ा हुनजी दावा ग़लति वई। हाणे सम्झण जे लाइ हिन आयत जे अंदरि हिकिड़ी वॾी तालीम बयानु थियल आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़बान जे ज़रिए सां ऐलान करायो क़ुर पाक जे हिन आयत जो अतीउल्लाह व अतीउर रसूल, अल्लाह जी बि इताअत कयो, अल्लाह जे रसूल जी बि इताअत कयो। ज़ाहिरी तरह सां ॾिसजे थो त इहे ॿई शयूं ॼण त अलॻि अलॻि आहिनि। अल्लाह ताला जी इताअत कयो माना क़ुर पाक में जेको बि हुकुम बयानु थियल आहे उनजी पैरवी कयो, उन ते अमल कयो। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो माना क़ुर पाक जे अल्फाज़नि खां पोइ
मुंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका तव्हांखे तालीम ॾियनि, जीअं हुकुम कनि जीअं करे ॾेखारनि उन ॻाल्हि जी ताबेदारी कयो। इहा आहे इताअत रसूल। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे जेको मञींदो, इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जी जेको तामील कंदो, ताबेदारी कंदो, उनखे मां पसंदि कंदो आहियां। जेको न कंदो उनखे मां मुनकिर सम्झंदो आहियां, पोइ मुनकिर खे पसंदि कोन थो कयां। ला युहिब्बुल काफ़िरीन, अल्लाह ताला फरमायो मां काफ़िरनि खे पसंदि कोन थो कयां। हाणे सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि त अल्लाह तबारक व तआला फरमायो ॿिन्हिनि खे मञियो, ॿिन्हिनि जी इताअत कयो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको चवे थो त बाबा जेका बि ॻाल्हि कयो आहे क़ुर पाक मां ॾेखारियो, जेका बि ॻाल्हि कयो, जेको बि मसइलो ॿुधायो क़ुर पाक मां ॾेखारियो। ठीकु आहे, भला जेकॾहिं क़ुर पाक मां न लभे त पोइ चए थो पोइ मां नथो मञां। आहे ई क़ुर, आहे ई क़ुर पाक मां ॾेखारियो, क़ुर पाक मां साबित करे ॾियो। हर मसइलो क़ुर पाक मां ॿुधायो, क़ुर पाक खां सवाइ ॿी शइ खे न मञींदुसि। ऐं ॾिसो अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿिन्हिनि जी इताअत कयो। ऐं हीउ चवे थो मां सिर्फ़ु क़ुर खे वठंदुसि, त लिहाज़ा उहो बि नामुकमल थियो। नामुकमल थियो त ॼण त मुनकिर थियो, हदीस जो हुज़ूर सलातो सलाम जो मुनकिर थियो, हुज़ूर सलातो सलाम जे सुन्नत जो मुनकिर थियो। मुनकिर थियो त अल्लाह से फरमायो अहिड़नि मुनकिरनि खे मां पसंदि न कंदो आहियां। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके क़ुर पाक मुख़्तसिरन थोरनि लफ़्ज़नि सां बयानु कयूं आहिनि, पर उन्हनि जो तफ़सील हुज़ूर सलातो सलाम जन ख़ुदि बयानु फरमायो आहे। जेकॾहिं क़ुर पाक जे अल्फाज़नि खे चंबड़ी बीहबो, हुज़ूर सलातो सलाम जन जे सुन्नत खे हदीस खे छॾे ॾिबो, त सिर्फ़ु क़ुर पाक जे मथां अमल कंदे इंसान जी चङी तरह सां रहनुमाई न थी सघंदी। छो त क़ुर पाक हुज़ूर सलातो सलाम जन जे मथां नाज़िल थियो आहे। क़ुर पाक जी सही माना में तशरीह हुज़ूर सलातो सलाम जन करे ॿुधाई आहे। क़ुर पाक जंहिंजे मथां नाज़िल थियो आहे उहो ई सही सम्झंदो। उनखे जेकॾहिं कोई माण्हू नथो वठे त पोइ सही क़ुर पाक जे मथां सिर्फ़ु अमल कंदे रहनुमाई कीअं वठी सघंदो। हा, क़ुर पाक बि निज सचो आहे, ज़रे बराबरि हिन में शक शुबो कोन्हे, पर क़ुर पाक सिर्फ़ु इनखे न चइबो आहे जेके लफ़्ज़ आहिनि अलहम्द खां वन्नास ताईं, जेके 83 पारा आहिनि, जेके 114 सूरतूं आहिनि, जेके 6666 आयतूं आहिनि, इन्हनि खे सिर्फ़ु क़ुर पाक न चइबो आहे। अल्फाज़ ई आहिनि। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस सॼो तर्जुमो आहे। इन्हनि ॿिन्हिनि खे मिलायो हाणे चओ इहो सॼो कामिल मुकम्मल क़ुर। पर हिकिड़ो माण्हू चवे थो सिर्फ़ु अतीउल्लाह खे वठंदुसि, क़ुर पाक खे वठंदुसि, ऐं अतीउर रसूल खे नथो वठे त उहो ॼण त क़ुर पाक जे अध जो मुनकिर आहे। मुनकिर जो त अल्लाह से फरमाए थो मूंखे पसंदि कोन्हे। चलो वरी हिकिड़ो ॿियो माण्हू आहे जेके चवे थो जेका बि ॻाल्हि कयो न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मां भला ॿुधायो। हर मसइलो हदीस मां साबित कयो, हर मसइलो वाकई हदीस मां साबित थींदो। पर कंहिं जॻह ते क़ुर पाक जा जेके लफ़्ज़ आहिनि, क़ुर पाक जा जेके लफ़्ज़ आहिनि, क़ुर पाक पंहिंजे लफ़्ज़नि में केतिरा ई मसइला बयानु करे छॾिया आहिनि, वाज़िह आहिनि, चिटा आहिनि, त हुज़ूर सलातो सलाम जन बसि ईअं कयो आहे। उन्हनि में का वाधारी वज़ाहत कान्हे का, त पोइ हू चवंदो त लिहाज़ा हुज़ूर जन न ॿुधायो आहे त मां हिनखे न वठंदुसि। हुज़ूर सलातो सलाम जन जे तरफ़ खां जो इहा आयत या इन जी तशरीह मनक़ूल कोन्हे का, ऐं क़ुर पाक उन जी तशरीह वज़ाहत पाण करे छॾी आहे, ऐं उनजे वधीक वज़ाहत जी गुंजाइश कान्हे का, हुज़ूर जन बि न कई आहे, त पोइ उहो माण्हू छा चवंदो त हुज़ूर जन जो न कई आहे त मां हिन ॻाल्हि खे ई न वठंदुसि। ऐं हालांकि क़ुर पाक जो निज हिसो आहे। सिर्फ़ु हदीस पाक खे चंबड़ी करे जेकॾहिं हलंदो त बि नामुकमल आहे, सिर्फ़ु क़ुर पाक खे वठी करे हलंदो त बि नामुकमल आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो न, सोना नबी जीअं पहिरियां तो ऐलान करे ॿुधायो न त जे अल्लाह सां तालुक़ क़ाइमु करणु चाहियो था त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुकमल ताबेदारी कयो, जे न त पोइ अल्लाह ताला जो तालुक़ तव्हांखे नसीब कोन थींदो। त हींअर ॿुधाए न अल्लाह जी इताअत कयो ऐं अल्लाह जे रसूल जी बि इताअत कयो। उनजा कुझु मां मिसाल ॾियां टे। जेकॾहिं दुनिया में कोई माण्हू चवे त मां दर्ज़ को कमु सिखणु थो चाहियां, मां दर्ज़ी थियणु थो चाहियां, दर्ज़ी थियणु थो चाहियां, पोइ उनखे असां हिकिड़ी कापी ॾियूं था, उन कापीअ ते सभु कुझु लिखियलु आहे। मशीन हीअं अॻियां रखबी, उनजे आॾो टेबल ते हीअं वेहबो, स्टूल ते या कुर्सीअ ते, मशीन में धाॻो हीअं विझिबो, बाबिन हीअं भरबो, मशीन खे हीअं हलाइबो, कपिड़े जी कटाई हिन तरह सां कबी, माप कपिड़े जी बुत जी अहिड़े तरह सां कबी, कटाई अहिड़े तरह सां कबी,
ऐं ड्रैग वेकर ज़रा कपिड़े जी हिन अंदाज़ सां ॾिसबी, इहे सभु शयूं उन ते लिखियलु आहे। जेकॾहिं धाॻो टुटी पए त हुनखे हीअं ॻंढिबो, हीअं मटाइबो, समूरो तरीक़ेकार लिखियलु आहे। मशीन ख़राबु थिए त कीअं ठहंदी, हर शइ लिखियलु आहे। हाणे हुनखे कैंची बि ॾियूं था, कपिड़ो बि ॾियूं था, मशीन बि ॾियूंसि था, चालू नहीं, कैंची बि नहीं, कपिड़ो बि नओं वॻो। हाणे चऊंसि था हमरा जी माप करे पोइ कपिड़ो कटे पोइ सिबी ॾेखार। छा ख़्यालु आहे, सिबी सघंदो? कतान कोन सिबी सघंदो जेसीं ताईं कंहिं कारीगर सां वेही करे कटाई करणु सिखंदो न। पढ़ी त छॾी अथई किताब मां त हीअं कटाई थींदी, पर उहो हथ हलाइण बि सिखे, वरी पोइ टोपो ॾियणु सिखे। पढ़ियो त अथई पर सिखणु अलॻि शइ आहे। उनजे तरबियत, उस्ताद जे तरबियत में रहंदो, उन सां ख़िदमत कंदो, उनजे मातहत रहंदो, उनजा दड़का सड़का बि सहणा पवंदसि ऐं उनजे निगरानी में कमु कंदो। कॾहिं टोपो उबतो सुबतो थींदो, कॾहिं कटाई खोटंदी, कॾहिं वधंदी, ऐं कॾहिं हुनजे मशीन जे ख़राबीअ जी। हिनखे पढ़ियो त सभु कुझु अथई, पर कीअं कबो, अमली तौर ते प्रैक्टिकल कीअं थींदो हुनजो, हिनखे हिनजी ख़बर कान्हे का। त कॾहिं बि कोन कपिड़ो सिबी सघंदो, कॾहिं बि कटाई कोन करे सघंदो, कॾहिं बि दर्जी कोन थी सघंदो। लिहाज़ा इनखे दर्जी थियणो आहे त माहिर उस्ताद सां गॾु रही करे सिखणो पवंदुसि। पोइ कापी जी बि हिनखे ज़रूरत कान्हे का। पोइ जे कापी ज़िंदगी भर लाइ ॾेई छॾियोसि न, सिखी हिकु दफ़ो वञे उस्ताद जी निगरानी में, पोइ हुनखे कापी ॾेई छॾियो, ज़िंदगी भर लाइ काफ़ी आहे हिनजे लाइ। बिल्कुलु ईअं हिकिड़ो माण्हू चवे थो त मां राज़ो थियणु थो चाहियां, हे जेके VIP बिल्डिंगूं बहितरीन चल आहिनि न, मां इहे ठाहींदुसि। अब ठाहींदे? हा मां ठाहींदुसि। उनखे हिकिड़ी कापी ॾिनीसीं, सॼी हुन में सॼो राज़नि वारो कमु लिखियलु आहे, सॼो लिखियलु आहे। ॾोरी कीअं जलबी आहे, लाटू कीअं जलबो आहे, चुनारो कीअं खणबो आहे, मस्तर कीअं खणबी आहे, साॼे ऐं खॿे हथ में कीअं हलाइबी आहे, थापी कीअं कबी आहे, प्लस्तर कीअं कबो आहे, ओसारी कीअं, सभु कुझु लिखियलु आहे। सिर ऊंधी रखबी आहे, सिधी रखबी आहे, लाड़े खणबी आहे या सिधी करे खणबी आहे, सॼो हुन में कानून लिखियलु आहे। हाणे हुनखे प्लाट बि ॾियूं, मटीरियल बि ॾियूं, ॿ मज़दूर बि ॾियूंसि, औज़ार बि सभु ॾियूंसि, हलवा चढ़ खवाज़ ते, छा ख़्यालु आहे, कमु करे सघंदो न? भाई इन्हनि जॻहियुनि जे ठाहिण जे लाइ माहिर उस्ताद सां गॾिजी रही सिखणु ज़रूरी आहे। पोइ हिकु पासे खां हुनजे लाइ किताब थियो, हिकु पासे खां सिखण जे लाइ हुनजो किताब जो जंहिं ते लिखियलु हो, ऐं ॿिए पासे खां उस्ताद जो प्रैक्टिकल अमली नमूनो थियो। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे गॾाईंदो पोइ हिन वटि इल्मु ईंदो, इन खां सवाइ इल्मु कोन ईंदुसि। चलो स्कूल ऐं कॉलेज में असां पढ़ूं था, पोइ कॾहिं कॾहिं पाणीअ मां लूणु थो थिए, लूण मां पाणी थो थिए, मश्क करे ॾेखारींदा आहिनि। जेकॾहिं असां कंहिं शागिर्द खे ॿुधायूं था, सिर्फ़ु चऊं था पढ़ियो न आई, सिर्फ़ु लिखियलु उहो पेज सॼो ॾियूंसि था, लिखी था ॾियूंसि, बाबा पाणीअ खे जेकॾहिं नमकीन पाणी आहे हुनखे तूं काढ़ींदे त पोइ पछाड़ीअ में आख़िर में वञी करे हुनजा ज़रात बचंदा, लूणु बचंदो। या कॾहिं लूण में पाणी विझिबो, वरी साॻियो काढ़बो, साॻियो लूणु मिलंदो, आस्ते आस्ते खुटी खुटी। जेकॾहिं हुनखे ईअं सिर्फ़ु चई था छॾियूं, कापी ॾियूंसि था, छा ख़्यालु आहे, पाण ठाहींदो? ड्राइंग वग़ैरह इहा सॼी पिलकार पाण हलाईंदो? उनखे चऊं था त अखर हीअं लिखबो आहे, हीअं लिखबो आहे, कलम हथ में ॾेई करे चइबसि हाणे लिख, पाण हिसाब कर, कैलकुलेटर हला, ॾेती लेती कर, रियाज़ी ऐं जेको आहे वंड कट जोड़ ज़रब सभु कुझु कर। छा ख़्यालु आहे, कंदो? जेसीं ताईं उनखे सेखारिबो न, किताब में लिखियलु पढ़ाए, पोइ हुनखे प्रैक्टिकल कराए, पोइ चइबोसि हाणे सम्झी हीअ जेका सिट लिखियलु आहे हिनजो मतिलबु हीअ आहे, उहो हीअं कबो। हाणे सम्झ मांसि जेको हिते लिखियलु आहे उहो हीअं कबो आहे। प्रैक्टिकल अमली नमूने खां सवाइ लिखत कंहिं बि कम जी कान्हे का। त पोइ मुंहिंजा भाउ, क़ुर पाक ही लफ़्ज़नि में मौजूदु आहे, प्रैक्टिकल अमली नमूनो मुंहिंजे सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी सुन्नत आहे, सॼी हुनजी ज़िंदगी प्रैक्टिकल अमली नमूनो आहे। जेकॾहिं उनखे माण्हू नज़र अंदाज़ कंदो त सिर्फ़ु क़ुर पाक ते हली कोन सघंदो। जेकॾहिं क़ुर पाक खे छॾींदो त सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी करे हली कोन सघंदो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसान खे सम्झाइण जे लाइ इहे ॻाल्हियूं बयानु फ़रमायूं त जे कामयाब तरह सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था, जे हक़ीक़ी अल्लाह तबारक व तआला जी मारिफत हक़ीक़त में चाहियो था, सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे तालीम खे हक़ीक़ी तौर ते चाहियो था, त ॿई शयूं करणियूं पवंदियूं तव्हांखे, अतीउल्लाह व अतीउर रसूल। क़ुर पाक जी इताअत बि करणी पवंदव, अल्लाह जो कलाम आहे न तॾहिं, ऐं हदीस जी इताअत बि करणी पवंदव। ॿिन्हिनि शयुनि खे गॾु खणंदव। ॿिन्हिनि मां जेकॾहिं हिकिड़ी छॾियो था, ॿीअ खे खणो था, त पोइ तव्हांजी इताअत कामिल कोन थींदी, तव्हां अधूरा हूंदव। ऐं अल्लाह जी फरमायो अधूरा असांखे खपनि कोन था, अधूरा असांखे खपनि कोन था, कामिल ऐं मुकमल माण्हू खपनि। तॾहिं त
अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में जगह जगह ते इन इब्राहिम कान उम्मतन कानितन लिल्लाहि हनीफा व लम यकु मिनल मुशरिकीन। एक दफे मुशरिकन जो इब्राहिम अलैहिस्सलाम सामा हो, अल्लाह ताला फरमायो व लम यकु मिनल मुशरिकीन, मुझे इब्राहिम नबी मुशरिकन में कोन हो, ये ना हो मुझे इब्राहिम नबी थे। वरी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व नानु लहु मुस्लिमून वाना अव्वलुल मुस्लिमीन। मुख्तलिफ लफ्ज़ कुरान पाक फरमाए मां पहिरियों पहिरियों ताबेदार, मां पहिरियों पहिरियों मञींदड़ आहियां अल्लाह ताला जे ज़ात खे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि इन क़ानून जा पाबंद, जेको अल्लाह जो ख़ासि पैगंबर आहे, काइनात सॼे जो सरवाण आहे, इमामुर रसूल ख़ातमुल अंबिया, पूरी हिन दुनिया जो महवर ऐं मरकज़ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेकॾहिं अल्लाह ताला पैदा न फरमाया हा त हिन काइनात जो ज़रो ज़रो बि न ख़ल्क़ी आहे। ही सॼी काइनात जेका हसीन जमील नज़र थी अचे, ॼण त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे महबूब जे करे हीअ दुनिया सिंगारी आहे। जीअं न कंहिं दोस्त खे आणिबो आहे पंहिंजे जॻह में, प्यारो माण्हू हूंदो आहे, पोइ हुनजे लाइ जॻह खे संवारबो आहे। पुराणे ज़माने में त वॾो कुझु थींदो हो, हाणे बि किथे किथे थींदो आहे। रस्तनि खे ॿुहारियूं ॾिबियूं आहिनि, चूना लॻाइबा आहिनि, गुलकारियूं कबियूं आहिनि, कालीन विछाइबा आहिनि, वॾा ॿूटा सीनरी रखबी आहे, ॿियो न त आरज़ी बि रखंदा आहिनि प्लास्टिक जा गुल ॿूटा, ॼण त अल्लाह ताला हिन सॼी काइनात खे पंहिंजे हबीब जे करे सिंगारियो। उन सोए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं अल्लाह ताला पाबंद फरमायो आहे, तूं ऐं मां कॾहिं मां जा लाल चिटनि लफ़्ज़नि सां अल्लाह से फरमायो त सोना नबी चई छॾे माण्हुनि खे अतिउ अल्लाह व अतिउ रसूल, जंहिं बि अल्लाह जी इताअत कई ऐं रसूल जी इताअत कई उहो कामयाबु आहे। पर जेकॾहिं फ़इन तवल्लो मुंहुं मोड़ियूं, ॿिन्हिनि शयुनि खां या ॿिन्हिनि मां कंहिं हिकिड़ी शइ खां मुंहुं मोड़ियूं त पोइ फ़इन अल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन, अहिड़नि काफ़र मुनकिर माण्हुनि खे अल्लाह ताला पसंदि न कंदो आहे। हाणे हिन ॻाल्हि में चिटो जवाबु थी वियो उन्हनि यहूदियुनि जो जेके यहूदी चवंदा हुआ नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाउ, असां अल्लाह तबारक व तआला जा नऊज़ बिल्लाह पुट आहियूं, अल्लाह ताला जा दोस्त आहियूं, वेझा आहियूं, रिश्तेदार आहियूं, असांखे सज़ा कोन मिलंदी। हा जे मिली त बि थोरी थोरी सज़ा मिलंदी, बयानु गुज़रियो आहे इहो। अल्लाह ताला फरमायो अथनि कि मां पसंदि ई कोन थो कयां अहिड़नि माण्हुनि खे। ऐं पुराणे ज़माने में तव्हांखे चङी तरह मालूम हूंदो, सूरत आल इमरान जे शुरूआत में इहो बयानु थी चुको आहे त नजरान जो जेको वफ़द हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मदीने आलिया में मिलणु आयो हो, पोइ उन्हनि जेके बहस मुबाहिसो कंदे ॻाल्हियूं कयूं, उन्हनि इहे ॻाल्हियूं कयूं त ईसा अलैहिस्सलाम खे जेको असां न पूॼींदा आहियूं, ईसा अलैहिस्सलाम खे या त ख़ुदा चवंदा आहियूं नऊज़ बिल्लाह, या त ख़ुदा जो पुटु चवंदा आहियूं, या त नऊज़ बिल्लाह टिनि मां चवंदा आहियूं, पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे ज़रिए उन्हनि खे इहो बि जवाबु ॾिनो त तव्हांजी इहा ताबेदारी ग़लति आहे। छो त हुननि खां पुछा कई वई त बाबा ईसा अलैहिस्सलाम खे तव्हां ख़ुदा कीअं था चओ जॾहिं त हिकु अम्मा जे पेट मां पैदा थियो आहे। अल्लाह त उहा ज़ात आहे, क़ुर थो चए लम यलिद व लम यूलद, न ॼाओ आहे न उन मां केरु ॼमियो आहे। पोइ ईसा अलैहिस्सलाम त अम्मा जे पेट मां ॼायो आहे, उनखे ख़ुदा कीअं था चओ। पोइ हुननि जवाबु ॾिनो हो त ईसा अलैहिस्सलाम खे असां ख़ुदा हिन जे करे चवंदा आहियूं, उनजी ताज़ीम या उनजी इबादत हिन जे करे कंदा आहियूं त अल्लाह ताला जे रज़ा ख़ातिर, अल्लाह खे राज़ी करण ख़ातिर हुनजी इबादत कंदा आहियूं। ऐं हेॾां ॾिसो क़ुर पाक छा थो चए, जे अल्लाह जी रज़ा मक़सूद अथव त मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी कयो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ईसा अलैहिस्सलाम जी न। ईसा अलैहिस्सलाम खे मञियो हिन एतबार सां अल्लाह ताला जो सचो पैगंबर आहे। उनजे मथां जेको इंजील नाज़िल थियल हो सचो किताब आहे, पोइ उन्हनि हेरा फेरा कई, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। जेको इब्तिदा में नाज़िल थियल सचो किताब हो, ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो सचो पैगंबर आहे। हिन वक़्तु चौथे या पंजे आसमान ते खयल आहे, हिन उम्मत जे रहनुमाईअ जे लाइ आख़िर में ईंदो, दज्जाल वारे दौर में दज्जाल जो ख़ात्मो कंदो, इमाम महदी बि ईंदो, पोइ उन्हनि जो ख़ात्मो करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उम्मत जो हिकिड़ो फ़र्द थी करे हिन दुनिया जे मथां इस्लामी कानून नाफ़िज़ कंदो, हुज़ूर जो उम्मती थी करे। बसि एतिरो इन एतबार सां मञिणो आहे। ईअं न त ख़ुदा आहे, ख़ुदा जो पुटु आहे नऊज़ बिल्लाह, टिनि मां टियों आहे, इहो अक़ीदो ग़लति आहे। त पोइ हाणे जॾहिं हुननि चयो त ताज़ीम या इबादत ईसा अलैहिस्सलाम जी अल्लाह जे रज़ा ख़ातिर कंदा आहियूं, अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे रज़ा ख़ातिर जे ताज़ीम करणी अथव त मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कयो। ऐं ईसा अलैहिस्सलाम खे उन ज़ाविये में मञियो जेको ज़ावियो असां ॾिनो आहे। तव्हां हद खां वधो था, जीअं पहिरियां बयानु थी चुको आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहबत हद में रही करे कयो, बेहद हद में रही बेहद कयो, हद खां निकिरी वियो तव्हांजो ईमान वियो। कंहिं बि क़िस्म जी इहा मोहबत न आहे, इहो शैतान जो ॾिनल हिकिड़ो धोखो आहे।
त पोइ गोया के ॼण त उन्हनि नजरान जे वफ़द में आयल माण्हुनि जो जवाब बची वियो। यहूदियुनि ऐं नसारनि जो ऐलान जेको नानो अब्नाउल्लाह व अहिब्बाहु उनखे बि क़ुर पाक हिन आयत सां रद्द करे छॾियो। हाणे अचूं था हिन ॻाल्हि जी तरफ़ त जेकॾहिं कोई माण्हू अतीउल्लाह व अतीउर रसूल ते कामिल ऐं मुकमल आहे, क़ुर पाक खे बि मिन वान जीअं अल्लाह ताला चयो आहे तीअं हुनखे यकीन ते रखी मञे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे समूरी हदीस सुन्नत जी ताबेदारी करे थो, उनखे छा मिलंदो? छा मिलंदो हुनखे? जंहिं क़ुर जी बि इताअत कई, माना अल्लाह जी अल्लाह जे रसूल जी इताअत कई, उनखे छा मिलंदो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कई क़यामत जे ॾींहुं उहो जन्नत में ईंदो। हिक रिवायत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं फरमायो मुंहिंजी सॼी जो सॼी उम्मत जन्नत में ईंदी, सॼी उम्मत मुंहिंजी जन्नत में ईंदी सवाइ उन्हनि मुनकिरनि जे जेके मूंखे न मञींदा, सवाइ उन्हनि मुनकिरनि जे जेके क़ुर खे न मञींदा, जेके सिर्फ़ क़ुर खे न मञनि हुज़ूर खे मञनि, उहे बि मुनकिर हुज़ूर जन फरमायो उहे बि न ईंदा। क़ुर पाक फरमायो इन अल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन, अहिड़ा मुनकिर जेके आहिनि अल्लाह उन्हनि खे नथो पसंदि करे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे जंहिं मुंहुं जो चयो वरितो ॼण हुन अल्लाह ताला जे ज़ात जो चयो वरितो ऐं जंहिं रब जो चयो वरितो उहो जन्नत में ईंदो। पोइ ज़रूर चयो वठंदे वठंदे किथे खुटंदासीं, चयो वठंदे वठंदे किथे खुटंदासीं, किथे खुसंदासीं, किथे टुटंदासीं, किथे शैतान जो हमिलो हूंदो, किथे कंदे कंदे ग़लति करे विझंदासीं, पर ॼाणी वाणी उबतड़ न वञे। कंदे कंदे सिखंदे सिखंदे ताबेदारी कंदे कंदे कोताहियूं थींदियूं, ग़लतियूं थींदियूं, भुल थींदी, पर बंदे में इहा हुजे त मूंखां भुल थी आहे या मूंखां ग़लती थी आहे, हा मां ॼाणी वाणी कई आहे पर हिन जी सज़ा जी ख़बर न हुई, भुल थी वई आहे, ग़लती थी वई आहे मूंखां, मां मञियो नफ़्सानी ग़लबो, शैतानी ग़लबो, पंहिंजी जवानीअ जो ग़लबो, कंहिं बि तरह सां ताक़त जो ग़लबो, पैसे जो नशो, कंहिं बि तरह सां आज़ादीअ जो नशो, मूंखां ग़लतियूं थी वियूं आहिनि। पोइ इहो जेको मञींदो ईंदो न, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ख़ैरुल ख़त्ताईन तव्वाबून, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला खे उहे माना ॾाढा पसंदि हूंदा आहिनि जेके उहे गुनाहगार माना पसंदि हूंदा आहिनि जेके ख़ता करे पोइ तौबा कंदा, अहिड़ा गुनाहगार पसंदि आहिनि। हालांकि चवण त ईअं घुरिजे हा न नऊज़ बिल्लाह अल्लाह सी माफ़ करे त उहे नेकोकार पसंदि हूंदा आहिनि, पर हुज़ूर जन फरमायो उहे गुनाहगार अल्लाह सी फरमाए थो मूंखे पसंदि आहिनि जेके ख़ता करे पोइ माफ़ी वठंदा आहिनि। हिकु रिवायत में ईअं बि ईंदो आहे जेकॾहिं न सॼी दुनिया जा माण्हू सभु जो सभु पाक पोती परहेज़गार थी वञनि, गुनाह कनि न, अल्लाह ताला ॿिया अहिड़ा पैदा कंदो जेके गुनाह बि कंदा वरी रब खां माफ़ी बि वठंदा। माना अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि ॾाढी पसंदि आहे त मुंहिंजे ॿारनि खां कोताही बि थिए पोइ मुंहिंजे ॾाढो गिड़गिड़ाइनि बि सही, अल्लाह असांखां कोताही थी वई हाणे माफ़ी ॾे माफ़ कर। पोइ इहा ॻाल्हि बंदे जी आजिज़ हुजणु, रोअणु, ख़ता खां पोइ माफ़ी वठणु अल्लाह ताला खे पसंदि आहे। तॾहिं त शैतान हुनजे पोयां बि लॻल आहे, पर शैतान खे ज़ाहिर न कयईं, जे ज़ाहिर करे आहे त बंदो इंसान शैतान जो मथो ॾारे विझे, मारे विझेसि त तो मूंखे जेको ज़लील कयो आहे न, बीह त तुंहिंजी ख़बर पुछां मां। सभु माण्हू हुनजे पोयां लॻनि, जेतिरा शैतान हुजनि ओतिरा ई मौत जे वर चढ़ी वञनि, पर अल्लाह ताला हुनखे लिकाए छॾियो आहे। सिर्फ़ु हिन जे करे इहो लिकियल में शैतान मुंहिंजे ॿारनि ते विसविसो विझंदो, ग़लती कोताही कराईंदो, पर मुंहिंजो ॿारु वरी मूंखां माफ़ी वठंदो न, इहा ॻाल्हि ॾाढी पसंदि आहे। ऐं रब तबारक व तआला माफ़ी वठंदड़ ॿारनि खे कॾहिं बि ख़ाली कोन मोटाईंदो आहे। क़ुर पाक में चयो अथई या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अहिड़नि ॿारनि खे ख़िताब आहे इहो जेके हद खां वधीक ॿेवारी थी चुका हुजनि, अहिड़नि ॿारनि खे या इबादी अल्लज़ीना असरफ़ू, ओ हद खां लंघी वेंदड़ ॿार हो, मायूस न थिजो, मोटी अचो माफ़ कंदोमांव। बुज़ुर्गनि ते एतिरो क़दुरु बि लिखियो आहे 100 भेरा तौबा कयो वरी टोड़ियो, तौबा कयो वरी ॾोह कयो, 100 भेरा तौबा करे वरी टोड़ियो न, तब ख़ुदा जे दर ते अचिजो, मायूस न थिजो, ख़ुदा जो दर न चढ़िजो। इहे आयतूं क़ुर पाक जो इंसान खे सेखारनि पियूं, मुनकिर न थिजो क़ुर जो ऐं हदीस जो, मुनकिर न थिजो। गुनाहगार हुजणु हिकिड़ी इंसान में ख़ता जी फितरत आहे, थी वेंदी, मुनकिर थी पियो हर वई, क़ुर जो इनकारी थियो या हदीस जो इनकारी थियो, हर वई हुनजी तबाही ऐं बर्बादी। अल्लाह जी फरमायो हुनखे मुनकिर चयो अथमि, अहिड़नि मुनकिरनि खे ला युहिब्बुल काफ़िरीन, अहिड़नि काफ़िरनि मुनकिरनि खे मां पसंदि ई न कंदो आहियां। पोइ रब तबारक व तआला जिन खे पसंदि न कंदो हुनजो बचाव किथे मुमकिन आहे।
अल्लाह पाक चलो तव्हां असांखे क़ुरान पाक जी बि हदीस पाक जी बि मुकम्मल इताअत नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।